असां हर वक़्तु शयुनि खे मिटाईंदा रहंदा आहियूं। क़दीम दौर में कंप्यूटर न हो। उन वक़्तु माण्हू किताबनि खे ऐं तस्वीरुनि खे बाहि ॾेई साड़े छॾींदा हुआ। सिंध जे तारीख़दाननि मुताबिक़ जॾहिं बि सिंध ते धारियुनि हमला कया, उन्हनि सिंध जे किताबनि खे बाहियूं ॾेई सिंध जी तारीख़ खे मिटाए छॾियो। जॾहिं सोवियत यूनियन में स्टालिन खे महसूस थियो त टाटस्काय रियासत जो दुश्मन आहे, त हिन हर तस्वीर मां टाटस्काई जे चेहरे खे मिटाए छॾियो। दुनिया में हर अणवणंदड़ शइ खे माण्हू मिटाईंदा रहनि था। उहो कंहिं किताब जी सूरत में हुजे, तस्वीर या को खुफ़िया काग़ज़। मिटाइण या ख़तमु करण खे असां अंग्रेज़ीअ में इरेज़ चवंदा आहियूं, पर कंप्यूटर अचण खां पोइ असां इरेज़ खां वधीक डिलीट लफ़्ज़ इस्तेमालु करण लॻा आहियूं। गूगल एनग्राम व्यूअर, जंहिंमें 1500 ईस्वीअ खां 2008 ईस्वीअ ताईं 52 लख किताबनि में लिखियल लफ़्ज़ मौजूदु आहिनि। एनग्राम व्यूअर मुताबिक़ 1979 ईस्वीअ खां पोइ असां इरेज़ खां वधीक डिलीट लफ़्ज़ इस्तेमालु करण लॻा आहियूं। क़दीम दौर में साड़ियल शयूं त बाहि जे हवाले थी वेंदियूं हुयूं, पर अॼु जे दौर में अव्हां कॾहिं सोचियो आहे त कंप्यूटर मां जेका फाइल डिलीट कबी आहे, उहा आख़िर किथे वेंदी आहे? हिकु फाइल या तस्वीर डिलीट कजे त उहा पहिरीं रिसाइकल बिन में वेंदी आहे, त जीअं जेकॾहिं अव्हां ख़्यालु तब्दील कयो त उन फाइल खे ॿीहर वापसि मोटाए सघो था। पर जॾहिं अव्हां रिसाइकल बिन मां फाइल डिलीट कंदो त अव्हां खे कंप्यूटर चेताव ॾींदो त फाइल खे ॿीहर वापसि नथा करे सघो। जॾहिं अव्हां रिसाइकल बिन मां फाइल डिलीट कंदा आहियो, तॾहिं बि उहा फाइल डिलीट न थींदी आहे ऐं अव्हां जे हार्ड डिस्क में मौजूदु हुजे थी। सवाल पैदा थो थिए त जेकॾहिं असांजो डिलीट कयल फाइल कंप्यूटर में ई मौजूदु आहे, त असां उन खे ॾिसी छो नथा सघूं? अचो त पहिरीं ॾिसूं हार्ड डिस्क में असांजा फाइल कीअं महफ़ूज़ थींदा आहिनि। हार्ड डिस्क में सभिनी फाइल जी हिकु फ़हरिस्त जुड़ियल हूंदी आहे, जंहिंखे असां पॉइंटर चवंदा आहियूं। पॉइंटर बिल्कुलु ईअं आहे जीअं किताब में ॾिनल फ़हरिस्त। जॾहिं असां का फाइल खोलींदा आहियूं त कंप्यूटर हार्ड डिस्क जी फ़हरिस्त चेक कंदो आहे ऐं पोइ वञी उन जॻह तां फाइल खोले असांजे साम्हूं आणींदो आहे। अव्हां जॾहिं फाइल डिलीट कंदा आहियो त कंप्यूटर असुल में फाइल बजाए फ़हरिस्त मां उन फाइल जे नाले मथां सिर्फ़ु डिलीट लिखी छॾींदो आहे। जीअं हिन किताब जी फ़हरिस्त मां असां भली कंहिं भाङे मथां डिलीट लिखी छॾियूं, पर उहो भाङो किताब जे अंदरि मौजूदु हूंदो। साॻी रीति कंप्यूटर बि सिर्फ़ु फ़हरिस्त मथां डिलीट लिखी छॾींदो आहे ऐं उन डिलीट कयल फाइल जे मथां को ॿियो फाइल महफ़ूज़ करे छॾींदो आहे ऐं पोइ फ़हरिस्त मां डिलीट जो लेबल ख़तमु करे नए फाइल जो नालो ॾेई छॾींदो आहे। अव्हां डेटा रिकवरी सॉफ्टवेयर इस्तेमालु कया हूंदा, जेके डिलीट कयल डेटा खे वापसि आणींदा आहिनि। उहे सॉफ्टवेयर हार्ड डिस्क जे पॉइंटर में वञी ॾिसंदा आहिनि। जिते जिते डिलीट लिखियलु हूंदो आहे, उन एड्रेस ते वञी चेक कंदा आहिनि। अगरि को फाइल मौजूदु आहे त उन खे वापसि सेव करे ॾींदा आहिनि। अव्हां बेड सेक्टर जे बारे में बि यकीनन ॿुधो हूंदो। बेड सेक्टर हार्ड डिस्क में उहा जॻह हूंदी आहे जेका कंहिं ट्रांजिस्टर जी ख़राबी या वरी कंहिं धक लॻण सबबि मुतासिर थींदी आहे। जेकॾहिं बेड सेक्टर अचण खां अॻु अव्हां का फाइल उते सेव कई हुजे त उहा ख़तमु न थींदी आहे ऐं हमेशह उते मौजूदु हूंदी आहे, पर हार्ड डिस्क जे उन हिसे में कंप्यूटर या को ॿियो सॉफ्टवेयर रसाई हासिल न करे सघंदो आहे। जेकॾहिं अव्हां कंप्यूटर मां का फाइल डिलीट करे छॾी आहे या अव्हां जे हार्ड डिस्क में बेड सेक्टर अची विया आहिनि, त यादि रखो अव्हां पारां महफ़ूज़ कयल डेटा अव्हां जे कंप्यूटर में ई मौजूदु आहे। उहा उन वक़्तु ई डिलीट थी सघे थी जॾहिं हार्ड डिस्क खे बाहि ॾेई साड़े छॾिजे।